खैरपुरनाथन शाह प्रेस क्लब के उहदेदारनि ऐं मेंबरनि पारां पंहिंजे मान में ॾिनल चांहि पार्टी वारे मौक़े ते पीपी जे अॻूणे एमएलए इमरान ज़फर अली खान ॻाल्हाईंदे चयो त पीपुल्स पार्टी आज़ाद सहाफ़त ते यकीन रखे थी। आज़ाद सहाफ़त ई जमहूरियत खे मज़बूत करे सघे थी। हिन चयो त मुल्क में जमहूरियत जी बहाली लाइ पीपी जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। पीपी जी क़यादत जूं शहादतूं जमहूरियत जी बहाली लाइ थियूं आहिनि। हिन उहो बि चयो त हिन प्रेस क्लब सां मुंहिंजो घणियूं यादूं वाबस्ता आहिनि। मां पंहिंजे वालिद सां गॾिजी हिन प्रेस क्लब में ईंदो रहियो आहियां। खैरपुरनाथन शाह जा जेके बि मसइला आहिनि उहे हल कया वेंदा ऐं प्रेस क्लब खैरपुरनाथन शाह जे साथियुनि खे अपील थो कयां त हू प्रेस क्लब खैरपुरनाथन शाह जा मसइला मूंखे ॿुधाइनि ऐं लिखी ॾियनि त मां उन्हनि खे हल कराइण जी कोशिश कंदुसि। उन मौक़े ते पीपी ज़िला दादू जे नायब सदर नूर मोहम्मद चांडियो, पीपी अॻवान शबीर अहमद चिन्ना, सिगा जे अॻूणे सदर डॉक्टर अरबाब अली शाह, पीपी तालका खैरपुरनाथन शाह जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद हाशिम लांडर, पीपी सिटी जे जनरल सेक्रेटरी ज़ाहिद ज़ंगेजो, डॉक्टर इमदाद हुसैन कल्होड़ो ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते प्रेस क्लब जा समूरा दोस्त ऐं साथी मौजूद हुया, जिन में असांजो सीनियर सहाफ़ी असांजो दोस्त मोहम्मद जाफर बुगियो, आशिक अली खोसो, खादिम हुसैन सोढर, इमदाद अली सोढर, उन खां पोइ बरकत अली चांडियो ऐं ॿिया दोस्त नवीद हुसैन कल्होड़ो ऐं ॿिया दोस्त शामिल हुया, जिन पिण उन प्रोग्राम में शिरकत कई।